बि करायो हिननि खे अमले खे बि अरबाब मोकिलियो समय मोकिलियो कूड़ो ड्रामो ठाहे असां ते चयो भाई इहो भतो ॾियो लीज़ूं ख़तमु असुल में जेको मुंहिंजो कातिल आहे उहो अॼु बि आहे सुभाणे बि आहे अरबाब पाण कोसो आहियां वेठल ॻोठ ॿाड़ी ॻोठ मीअं वसायो कोसो असुल में असांजा 8-10 साल खां वठी लीगल कम हलनि पिया ऐं जेको असां कोर्ट में पेश कया आहिनि असांजी लीज़ूं बि आहिनि हर शइ आहिनि ऐं उहे हलाईंदड़ आहियूं हिननि कूड़ो ड्रामो ठाहे असां ते चयो भाई इहो भतो ॾियो लीज़ूं ख़तमु उन ते असां चयो आहे तव्हां लेटर ॾियो असांखे बहरहाल हिननि 2-3 चकर बंदि कराया वरी मोकल ॾिनो उन खां पोइ बि माना हिननि रसा वसा कयो वरी हींअर जो हमिलो कयूं तॾहिं बि इहो पंहिंजे गाॾियुनि ते कयूं असां सरज़मीन ते न वियासीं गाॾियुनि सां कयूं गाॾियुनि जे ड्राइवरनि खे लठियूं हुयूं उन्हनि गाॾियुनि जा ड्राइवरनि खणी भॼाया आहिनि उन्हनि में लटकी भते लाइ पाण खे किरायूं किराए पोइ वञी हिननि केस दाख़िल मूं ते कयो आहे असुल में मुंहिंजो को हिन सां तराज़ो कोन हो पर मसइलो इहो हाणे थी वियो माशाल्लाह ऐं मुंहिंजो असुल में जेको मुंहिंजो कातिल आहे उहो अॼु बि आहे सुभाणे बि आहे अरबाब इहो तक़रीबन 2 महीना थिया आहिनि असांजो पाण में जी नफ़रतूं अटकियूं न त इन जे करे माना मलिक साहिब खे ग़लति ॿुधाइणु ऐं असांखे पाण में विढ़ाइणु वरी हीअ अॻिते थोरो वधाइणु त असां हिनखे झलियो बि आहे 2-3 चकर पर हे मुड़े नथो हींअर बि जेको हीउ टारगेट आहे इन जो ई आहे अरबाब बि करायो हिननि खे अमले खे बि अरबाब मोकिलियो समय मोकिलियो हा उन करायो बाक़ी आहे मलिक साहिब मुंहिंजो आहे मां मलिक साहिब जो आहियां ऐं न को उन साम्हूं एतिरा मोटरवे ते जेके ज़मीनूं गैरकानूनी तौर विकिरो थियूं इन जे पासां कहिड़ा बासर अरबाब ई आहे अचणु खपे छो धरती का पिटी त कान्हे का बेमालकी कान्हे का मालिकी वारी आहे